अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम ही है सिंध में मां आवां जो मेज़बान अब्दुल रज़ाक कलड़ो। नाज़रीन पाण अॼु पीरगोट समेत तालके किंगरी जे रोडनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं जेके तालके किंगरी जा रोड आहिनि इहे गुज़िरियल 20-25 सालनि खां हिन रोडनि जो कोई बि मरमती कमु न थी सघियो आहे। खैरपुर खां शाह हुसैन बाईपास खां जेको हीउ रोड आहे जेको पीर जो ॻोठु आमनपुर ऐं रिपड़ीअ बहार ते वञी करे लाड़काणे बाईपास सां लॻे थो हीउ रोड मुकमिल तौर ते तबाह थी वियो आहे। रोड में वॾा वॾा खॾा पइजी विया आहिनि। ताज़ो जेके बरसातूं पयूं उन्हनि बरसातुनि में हिन रोडनि में वॾा हिकिड़ा खंड बि लॻा जंहिं हिन रोडनि खे टोड़े ऐं जेको आहे सो पाणी निकाल के वियो। उहे खॾा जेको आहे सो हिन वक़्तु बि उन रोडनि ते मौजूदु आहिनि। हीअ जेके रोड आहिनि बरसातुनि खां पोइ वेतर ई ख़राबु थी विया, जंहिं करे हिन रोडनि ते जेको हादसा आहिनि उहे रोज़ जो मामूल बणियल आहिनि। ऐं हिन रोडनि ते जेका ट्रांसपोर्ट आहे उहा काफ़ी वॾी ट्रांसपोर्ट आहे, छाकाणि त किंगरी तालके जी तमामु वॾी आबादी आहे ऐं खैरपुर ज़िले जो हिकिड़ो वॾो तलको जेको आहे सो हीउ ॼाणायो वेंदो आहे। पर हिन रोडनि ते तक जे चूंडियल नुमाइंदनि समेत कंहिंजी बि हिन रोडनि ते का तवजो कोन्हे का। ताज़ो ई सूबाई सेक्रेटरीज़ पारां हिते तालके किंगरीअ में खुलियल कचहरियूं लॻायूं वयूं, जिते आवाम पारां रोडनि जी ख़राबु सूरत हाल जूं वॾियूं दावूं कयूं वयूं। ऐं सूबाई वज़ीर आहिनि, सूबाई सेक्रेटरियुनि सां गॾु जेके तक जा चूंडियल नुमाइंदा हुआ, DCs हुआ, उन्हनि बि जे आॾो आवाम पारां शिकायतूं कयूं वयूं। ऐं उन्हनि खे इहो चयो वियो त फौरी तौर ते हिन रोडनि जी मरमत कराई वेंदी, पर उन जे बावजूद बि हिन रोडनि जी काई बि मरमत न थी सघी आहे। जंहिं करे हीअ रोड हिन वक़्तु हादसनि जे करे जेके रोज़मर्रा जेके इंसानी जानियूं आहिनि उहे ज़ाया थी रहियूं आहिनि। पर उन जे बावजूद बि तक जा चूंडियल नुमाइंदा हुजनि या सिंध गवर्नमेंट हुजे, तालके किंगरीअ जे रोडनि ते कंहिं क़िस्म जो कोई बि ध्यानु न ॾिनो वियो आहे। तालके किंगरीअ जा 20 खां वधीक जेके रोड आहिनि उहे इंतिहाई ख़राबु सूरत हाल में थी विया आहिनि। पीर जो ॻोठ खां सदर जो भटियूं रोड हुजे, पीर ॻोठ खां हादल शाह रोड हुजे, पीर ॻोठ खां आमनपुर खैरपुर पीर जो ॻोठ जेको रोड आहे उहो ज़बून हालीअ जो शिकार बणियल आहे। पर पोइ बि उन हवाले सां हिन रोडनि जे लाइ कंहिं बि क़िस्म जो कोई बि हिन वक़्तु ताईं तदारुक न थी सघियो आहे। असां इन हवाले सां जेके हिते रोडनि तां जेको आवाम हितां गुज़रे थो पियो उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेके हितां इलाइक़े जा सोशल वर्कर सिविल सोसाइटी आहे उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन हवाले सां कोशिशि कंदासीं त असां सरकारी अमलदारनि जो बि मौक़ुफ़ हिन में शामिलु कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। आमनपुर लिंक रोड ते असीं मौजूदु आहियूं। जेको हीअ रोड खैरपुर खां लाड़काणो रोड आहे, जिते तक़रीबन वॾी जेको आहे सो आमद रफ़्त आहे हिन रोड सां। ऐं हिन रोड जी इंतिहाई जेका हालत आहे उहा ख़राबु आहे। इन हवाले सां असां सां आमनपुर शहर जो सोशल वर्कर ज़ुबैर लाड़का असां सां गॾु मौजूदु आहे। छो त इन हवाले सां उन खां मालूमात वठूं था त हिन रोड जे हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। रोड जी पूरी हिस्ट्री आहे असां वटि, छो जो हिनखे शुरू ॾींहं खां असां फॉलो कयूं था त छा जेको आहे सो हिन जी प्रोग्रेस आहे। हीअ रोड जेको आहे 2005 में ठहियो, 2005 में। ऐं उहो बि इन जो जेको ठहण जो अंदाज़ हुयो उहो को प्रोफेशनल अंदाज़ आहे, हीअ कोन्ह ठहियो। हीअ तक़रीबन आमनपुर ऐं खैरपुर खां 18 किलोमीटर आहे। अॻिते त अञा बि हिन जी वधीक हालत ख़राबु आहे। ऐं जेको आहे सो 2005 खां पोइ इन में काई बि MADR थींदियूं आहिनि, मेंटेनेंस थींदी आहिनि, उहा काई बि हिन रोड में मेंटेनेंस न थी। हिन रोड जी जेकी हिन रोड ते आबादी डिपेंड करे थी उहा माना तक़रीबन मैसर वॾा आमनपुर रिपड़ी ईअं सम्झो 3-4 लखनि जे लॻभॻि आबादी आहे। हिन मुख़्तलिफ़ ॻोठ हिन रोड ते डिपेंड कंदा। हीअ मेन रोड आहे। असांखे हिन रोड सां खैरपुर खजूर मंडी आहे, खजूर जो हीअ मेन सेंटर आहे। इहो जेको जीअं असां इलाइक़े में आहियूं, हीअ तव्हां चौधारी नज़र वराईंदव, हीअ खजूर जो मेन सेंटर आहे। तंहिंखां पोइ मंडियुनि ताईं मुख़्तलिफ़ ज़राअत जो हीअ मर्कज़ आहे असांजो शहर, असांजी पसगिरदाई ज़राअत जे हिसाब सां असांजे पहुचण में जेके तकलीफ़ूं आहिनि, जेको टाइम जी वेस्ट आहे। तंहिंखां पोइ जेको हिते मेडिकल जे हिसाब सां मरीज़नि खे तकलीफ़ आहे, उहो त बहरहाल उहो मुख़्तलिफ़ कंप्लेंट्स सां DCs खे ॾिनियूं आहिनि। ऐं वरी जेके हे खुलियल कचहरियुनि जो हाई कोर्ट जे डायरेक्शन ते थियणु त ईअं खपंदो हो त हुननि खे पाण अचणु खपंदो, यानी पंहिंजो फ़र्ज़ु पाण सम्झी असां को शिकायतूं खुलियल कचहरियूं कनि, शिकायतूं मालूम कनि। हीअ असां ते को थोरो कोन कयो अथऊं। जेके हाई कोर्ट जे डायरेक्शन ते आयूं आहिनि, डायरेक्शन ते हुननि खे जेको आहे सो सिंधीअ में चइबो आहे जीअं ॾंडो पियो आहे, उन ते अची असांखे खुलियल कचहरी करे असांखे शिकायतूं वसूल कयूं। उन में बि असां पहिरीं शिकायत हिन रोड जी रखी आहे, उहो 2 महीना अॻु में, 3 महीना अॻु में जेकी पहिरीं कचहरी थी आहे उन में बि असांजी शिकायत रोड जी हुई, उन ते बि कोई परस्यू न थियो। सेकेंड हिननि कचहरी रखी, उन में बि असां जेको आहे उन में MDNA जो बि हुयो, सिद्दीकी साहिबु, उन जे अॻियां बीहे कयोसीं त बाबा तव्हां जेके जेके फंड्स मिलिया आहिनि उहे जेको आहे तव्हां हिन कम अज़ कम असांखे रोड ते MADR कराइजो, तव्हां नओं नथा ठाराइजो, MADR कराइजो। हाणे हिननि जी 3rd कचहरी रखियल आहे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे त माना छा ही ड्रामेबाज़ी आहे या माण्हुनि खे एंगेज करिणो आहे। रुगो कचहरियूं त हिनमहिल ताईं काई इम्प्लीमेंट न थी आहे। रोड जी हालत लॻी आहे, डिलीवरी केस अमरा फ़ोन कया, मां टैक्सी ड्राइवर हाणे होॾे वञा थो। रोड सां अहिड़ी हालत लॻी आहे जो गाॾी हले ई नथी। हाणे होॾे इमरजेंसी लॻी पई आहे, हेॾो असां गाॾी हले ई कान, हुन मां पुॼां कीअं।
तकड़ि में होॾे पुॼणो आहे एमरजेंसी केस आहे हाणे रोड सां असां MP MNA असांजी हालति ॾिसो असां कहिड़ो ज़ुल्म लॻो आहे पोइ वोटनि वारे टाइम अचनि था असांखे वोट ॾियो पिए इन्हनि खे वोट ॾींदासीं ॾींदा केतिरो 20 साल खां रोड अहिड़ो ईअं पियो आहे थियो हालति असां वॾो ज़ुल्म आहे असां त चवंदा हिन रोड खां जेको आहे हेॾो वकड़ करे वञूं काॾो को सुठो रोड जो काॾो फिरी वञूं काॾो जेको रोड किंगरी जो ॾिसो त इहा ई हालति लॻी आहे किंगरी रोडनि सां वॾो ज़ुल्म आहे असां वॾो नाहक आहे असां MP MNA असांजा जेके बि आहिनि हाणे ईंदा असांखे वोट असां उन्हनि खे पुछंदासीं अॻ में रोज़गार बाबा जेको कमायूं था गाॾी ठारायूं था पिया ख़ुदा जो कसम आहे जेको कमायूं था गाॾी रोज़ उहा साॻियो मिस्त्रियुनि जे हवाले असांखे रोज़ी करण लाइ एॾो हज़ार आहे जो असां उहो पुछो ई न माना जेको आहे एॾी हालति आहे असां त पिटियूं था पिया राति ॾींहुं असां पिटियूं था ख़ुदा कंदो पूरी ई न पवंदनि पिनी मरंदा जीअं असां ज़ुल्म नाहक असां वैल्यू कयूं पाण बि ईअं आज़ार में ई हूंदा पिया सॼी उमिरि लाड़काणो खैरपुर लाड़काणो अहमदपुर रेपड़ी बारो वीरान रोड लॻो पिया खॾा खुॿा लॻा पिया आहिनि ठहे कोन थो मालकी कान्हे का रोड जी जेको अचे थो बादशाह माल हयूं थो वञे तकलीफ़ वॾी आहे टायर ॿायर फाटी था पवनि बस्ट था थी पवनि गाॾियूं तबाह थी वञनि कमान जा पटा भॼी था पवनि टायर फाटी था पवनि हलनि कोन था हिनखे 30 साल थी हाणे घटि में घटि 30 साल ठहे कोन थो खैरपुर खां वठी हेॾे लाड़काणे ताईं हाणे असांखे उते 2.5 घंटा था लॻनि 3 घंटा था लॻनि खैरपुर खां वठी लाड़काणे ताईं अंदरूनी रस्तो आहे जेको बाहर खां अहमदपुर खां वञे थो हूअं जेकॾहिं असां परियां फिरूं था माना जेका बाईपास आहे खैरपुर वारी आहे इन खां लाड़काणे ॾे वञण जे लाइ त उते असांखे 2 घंटा लॻनि था पर विचूं जेकॾहिं असांजो रोड ठहियलु हुजे त असांखे 1.5 घंटो मस लॻे हा किरायो भाड़ो बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे वधीक पवे थो हे वेगिरनि वारा पंहिंजो बि रखनि था उहो हिसाबु ऐं उनजे हिसाब सां वरी वेगिरनि जा ख़र्च बि वधनि था छो त रोड ख़राबु आहे घणियूं झाकनि जे करे वेगिरूं बि ढही पवंदियूं उनजे करे हिते किराया बि वधीक आहिनि ऐं ॿियो जेको आहे टाइम जो वॾो ध्यानु थिए थो असांजो हुकुमरान जॾहिं बि कंहिं बि गवर्नमेंट जी हुकूमत ईंदी आहे त उहो तालके किंगरी खे नज़रअंदाज़ कंदा आहिनि ख़ासि तौर ते तालके किंगरी जा जेके बि रोड आहिनि जेके बि ॻोठ या जहिड़ी बि एरिया सां तव्हां ईंदो वेंदो त रोड उहे बिल्कुलु तबाह लॻा पिया आहिनि उखड़ियल आहिनि सो हुकुमराननि जेको आहे सो हिन रोड खे बिल्कुलु नज़रअंदाज़ करे छॾियो आहे ऐं मेन शइ जेका आहे उहा इहा आहे त अगरि का एमरजेंसी वग़ैरह थिए थी या अलाह ख़ैर करे कंहिंजी जेको आहे सो फ़ौतगी थिए थी या कोई बीमार आहे कंहिंजी डिलेवरी आहे त हिन रोड सां अचण वञण में उन्हनि खे ॾाढी तकलीफ़ थिए थी वक़्त ते इस्पताल नथा पहुची सघनि वीचारा त कंहिंजा ॿार एक्सपायर थी था वञनि के रस्ते ते फ़ौत था थी वञनि ऐं हीअ रोड एतिरो तबाह लॻो पियो आहे जो हिन जो जेको आहे सो रोड ते कोई अगरि मुसाफ़िर अचनि वञनि था उन्हनि जो काफ़ी टाइम ज़ाया थिए थो ॿी शइ इहा आहे त एक्सीडेंट रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि सो अचण वञण में इलाही तकलीफ़ थिए थी रूट हिन रोड जो रूट आहे साईं खैरपुर मेन बाईपास खां लाड़काणा बाईपास ताईं रूट जेको आहे सो हिन जो काफ़ी वॾो आहे ऐं मेन रोड आहे हीअ जेको 2 शहरनि खे ईअं सम्झो 2 डिवीज़न खे डिस्ट्रिक्ट खे मिलाए थो मेन रोड आहे हीअ हुकुमराननि जेको आहे सो हिन रोड खे नज़रअंदाज़ कयो आहे हिन रोड जा काफ़ी दफ़ा जेको आहे सो बिल मंज़ूर थी चुका आहिनि मथां मरमती कमु मंज़ूर थी चुको आहे पर हुकुमराननि जेको आहे सो हर दफ़े असां सां जुट कई आहे सो हुकुमरान ईअं ई कंदा आहिनि हर दफ़े त हिन रोड जो कमु मंज़ूर थी वेंदो आहे उहो बिल ठाहे वाउचर ठाहे मथे रोड ठाहिरायल ॾेखारींदा आहिनि ऐं 25 साल गुज़री विया आहिनि तक़रीबन 20 त हिन रोड जो कोई बि टके हिकिड़े जो बि मरमती कमु न थियो आहे सफ़ा मुकमिल तबाह थी विया आहिनि जेको टंडो मस्तीअ खां रिपड़ीअ ताईं सनड़ी सणक वारो मशहूरु रोड आहे जेको इलाही हज़ारे ॻोठनि खे थो लॻे उहो त सफ़ा मुकमिल तबाह आहे ऐं शाह हुसैन खां वठां जेको रिपड़ीअ ताईं रोड आहे अहमदपुर वारो उहो बि मुकमिल तबाह आहे सफ़ा ख़राबु आहिनि असां हद जे MNA MPA खे बि अर्ज़ु था कयूं त जीअं असांखे इहे तालके किंगरीअ जा मुकमिल रोड ठाराए ॾियनि त साईं जंहिंजी महिरबानी जिनी वॾी तकलीफ़ आहे गाॾियूं ख़तमु थी वियूं आहिनि सफ़ा अवाम वॾो परेशान आहे मुकमिल रोड तबाह आहिनि मार्चुनि में ज़्यादातर रोड सभु डैमेज थी विया हलिया जेको आहे हाणे त रोडनि जो हाल अहिड़ो आहे जो बाइक हले थी त बाइक हुते हले थी पंचर लॻी पई आहे रोड रस्ता एॾा ख़राबु थी विया आहिनि जो हद खां वधीक गवर्नमेंट कोई उपाउ नथी वठे त इनखे रोडनि खे रिपेयर करायूं ऐं माण्हुनि खे सहूलियत मिले जेको आहे टाइम बचे रोड रस्ता तमामु ख़तमु थी विया आहिनि अच्छा केतिरी तकलीफ़ थिए थी कहिड़ा रोड तालके जा ख़राब थी विया आहिनि यकीन कयो हितां खां वठी रिपड़ीअ ताईं सनड़ीअ जा जेके बि आहिनि हे अहमदपुर जो रोड आहे पीरगोठ जा रोड आहिनि खैरपुर खां सिधो इहो लिंक रोड अचे थो जेको आहे सो रिपड़ीअ ताईं इहो त मुकमिल तबाह थी वियो आहे जेको आहे डैमेज थी वियो आहे पाणीअ जे करे जेको आहे ॾाढो ख़राबु आहे तालको किंगरिया रोड असां आया आहियूं पीरगोठ खां निकिता आहियूं त
तक़रीबन 2 चक्कर कार को पंचर थी पियो आहे। टायर असांजा सफ़ा ख़तमु थी विया आहिनि ऐं जेको आहे सो हालति सफ़ा ख़राबु आहे। ग़रीब माण्हू छा करे, बचड़ियूं हाल रोज़ी करे, रोज़ी बि तॾहिं थींदी जॾहिं रोड सही हूंदा ने। माण्हू पीरगोट खां वञे थो नोराजन ताईं त 2 चक्कर कार को पंचर थी थो पए। सो हाणे अपील था कयूं त हिते इलाही मां त ॼाओ आहियां त हिनखे ईअं ई थो ॾिसां। मुंहिंजी 20 साल उमिरि आहे, 22 साल, पर माना 15 साल मूंखे ख़बर आहे त माना हे रोड सफ़ा ख़राबु आहे। सो असां अपील था कयूं त रोड ठाराए ॾियो, महिरबानी कयो असां ते थोरो कयो। जी नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे। वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियूं था।